हैदराबाद में वाधू किराया वठंदड़ ट्रांसपोर्टरनि खिलाफ सेक्रेटरी आरटीए जूं कार्रवायूं। 31 गाॾियुनि खे चेक करे 36,000 रुपया मुसाफ़िरनि खे वापसि कराया विया। 1000 रुपया दंड विधो वियो। इन सिलसिले में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांसिट जी सख़्त हिदायतुनि ते हैदराबाद में सेक्रेटरी आरटीए सलीम मेमण कार्रवायूं कयूं। शहबाज चौक ऐं पूनम चौक वटि ईंदड़ वींदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खे रोके माण्हुनि खां किरायनि बाबति पुछा ॻाछा कई वई। 31 गाॾियुनि खे चेक करे 1000 रुपया दंड लॻायो वियो। कार्रवायुनि में ट्रैफिक पुलिस भी हिस्सो वरितो। मुसाफ़िरनि खे 36,000 रुपया वाधू किरायो वापसि करायो वियो। इन मौक़े ते सेक्रेटरी आरटीए सलीम मेमण चयो त ट्रांसपोर्टर मोकलनि जे ॾींहं में किरायो वधाए छॾनि था। ख़ासि तौर ते शागिर्दनि ऐं सरकारी मुलाज़िमनि खां पिणु वधीक किरायो वसूल कयो पियो वञे। इन सबब कार्रवायूं करे रहिया आहियूं। ट्रांसपोर्टरनि खिलाफ सख़्त सीएम में बि क्रैकडाउन जारी आहे। अवाम खे रिलीफ ॾियारियो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची